जोए जा झंझट बाबा, 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 जोए जा झंझट बाबा। जहाँ रिश्ते में माई गलाए मर्द गलाए घट, रड़ियूं वाका इहा करे थी ॼण वॼे थो मट। जोए जा झंझट बाबा, जोए जा झंझट, जोए जा झंझट बाबा, जोए जो झंझट झंझट। सुबह थियण ते सस बुराई ऐं निणन ते वठ, साहुरन में कम कोन पूजे तो पेकन लाए झट। जोए जा झंझट बाबा, जोए जा झंझट बाबा। शुरू शुरू में खोड़ वणे थी पोर लाए रत, शुरू शुरू में खोड़ वणे थी पोर लाए रत। ठयल ठुकियल कम बिगाड़े समझे थोड़ो घट। जोए जा झंझट बाबा, जोए जा झंझट बाबा, जोए जा झंझट बाबा। सीधे मुंह कोन गलाए खणी घूमे थी लठ। जोए जा झंझट बाबा, 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 जोए जा झंझट बाबा। खबर है? क्या खबर है? यार बाजार में यूज़ मां। हाँ, छुट्टी गाला? बकोटियस। बकोटी? हाँ। अरे हिक्को बकोटियस। हिक्को पर हिक्को तो ट्रोडी। छा। अरे भाई ट्रोडी तो हिक्को। छा। अरे ट्रोडी भी हिक्को तो ही ना। छा हिक्को? बगो। ता? अब माँ जाओ बकोटिया। जोए जा झंझट बाबा, 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 जोए जा झंझट बाबा। हाँ, क्या हो? इतने बता, अच्छा। सरप्राइज है। सरप्राइज? अच्छा। शर्ट। मुझे तो लगा सरप्राइज तू चाहिए गई तो मुझे लगा तो सरप्राइज में पैकेज ही बनी। अच्छा, मुझे लगा सरप्राइज गिफ्ट में शर्ट। ब्रेकिंग न्यूज़, मुझे जान पैरों दफो मुझे ला शर्ट आ दिया है, गले आ दिया फ्री वो किया शायद सतेज जी साड़ी वठी आया से उनमें शर्ट फ्री। जोए जा झंझट बाबा, जोए जा झंझट बाबा, जोए जा झंझट बाबा, जोए जा झंझट बाबा। अरे डॉक्टर साहब, अरे डॉक्टर साहब, अरे डॉक्टर साहब, अरे थी क्या वे? अरे माछा बताया हार्ट में तकलीफ है, किडनी भी खराब है, लीवर भी खराब है। अरे भाई कुछ कहो भाऊ यार है कर बताया अच्छा नहीं। अरे हार्ट में प्रॉब्लम है, लीवर में प्रॉब्लम है, लीवर में, किडनी भी खराब है। ओ अच्छा शुगर भी है। अरे बात तो के घना दफा जाएगा यार, हाँ। टेंशन परे रखे कर ध्यान दो। मतलब रोज पानी डाल के पेके हो गया। हाँ यार डॉक्टर एक बात बताया। हाँ
ओ तुझो मथे जो सूर आहे न हाँ अने ठीक आहे न वो हाणे वो फिलहाल रंधिणे में बैठो है वाह डॉक्टर साहब छा थियो हां अरे मुंहिंजा बदन टुटी पिया बदन हाँ कीअं अरे मुंहिंजी ज़ाल लड्डू ठाहे लड्डू लड्डू हाँ वो हेतिरा कड़क हुआ कि मां जी खड़े बदन टुटी पिया बदन ते लड्डू खाइण अंदर टुटी पिया हाँ कमाल कीअं टुटी पिया पोइ लड्डू खाधई छो अरे न खाया तो पट्टी टूटी पई ना जोए जा झंझट बाबा जोए जा झंझट बाबा जोए जा झंझट बाबा जोए जा झंझट बाबा झंझट बाबा जोए जा झंझट बाबा जोए जा झंझट बाबा जोए जा नंढी नंढी ॻाल्हियूं हुयूं नंढा नंढा चुटकुला जोए जे झंझटनि जा तव्हां एंजॉय बि वरितो ख़बर अथव जॾहिं ॿार टीनेजर थींदा आहिनि मतिलबु हुनजो शादी जो सिलसिलो हलंदो आहे केॾो न लड्डू फुटंदो आहे हुननि जी दिलि में केॾी बेचैनी थींदी आहे स्वाती ऐं बेक़रारी अरे अञा माउ पीउ हुनजो रिश्तो ॾिसण में लॻंदा आहिनि छोकिरे लाइ छोकिरी या छोकिरी लाइ छोकिरो साईं केॾी बेक़रारी थींदी आहे हुननि खे सोचींदा आहिनि बसि टीनेजर में छा थींदो आहे जानू काथे है जानू वो डॉली जानू इतनी देर में फोन न तो करे अरे कॉलेज में ही बेसब्री पहिरीं ख़बर अथव पुराणी फिल्म में छा थींदो प्यार कंदा हुआ गुल मिलाईंदा हुआ या वरी पक्षी हूंदा हुआ ऐं हाणे हाय तौबा अचो त ॾिसो त कॉलेज में पढ़ंदे PhD कंदा विया कॉलेज में आपकी जल्दी अची वई अरे मां सॼो ॾींहुं तोखे ई मिस कंदी रहंदी आहियां वाह हाँ मां भी इन करे जल्दी अची वियुमि अच्छा ही ॿुधाए पाण मूवी ॾिसण कॾहिं हलंदासीं मूवी ॾिसण अची हलूं था ठीकु आहे कुंड वारी ॿ सीटूं वठंदासीं ओ कुंड वारी न मिली त पोइ ठीकु आहे पिक्चर ॾिसी ईंदासीं नॉटी अच्छा जानू ॿुध शादी खां पोइ न तुंहिंजा सभई दुख मुंहिंजा दुख पर मूंखे त कोई दुख कोन्हे डार्लिंग मां छा चयो शादी खां पोइ ओह हाणे हलूं पिक्चर ॾिसण पिक्चर हलूं हा हल बेकरारी एॾो प्यार एॾो इकरार कुंड जी सीट न मिली त विच में वेही पिक्चर ॾिसी वठंदासीं हा एॾी बेकरारी हूंदी आहे ऐं शादी थी वञे ऐं 1 साल थी वियो हुजे शादी खां पोइ उन खां पोइ त बाप रे टाइम ई कान कढजंदो आहे 5 साढी 5 थी विया न ईअं लॻंदो आहे घड़ी हले बि अथी की न नथी हले भाई आई स्टॉप माय वॉच हाणे त भाई केॾी महिल जल्दी 5:30 थींदा मुंहिंजो प्रीतम मुंहिंजे घर ईंदो जेको चवंदो उहो ठाहे ॾींदीमांसि हाणे मुंहिंजे जानू लाइ छा ठाहींदमि मां अरे पोइ त ॾिसूं हाणे ॾिसूं पंहिंजे जानू लाइ छा थी ठाहे अचो त ॾिसूं हा डोली जानू अन्ना घड़ी में 5:35 थिया आहिनि है तू घर ते अरे बस मां फटाफट बॉस खे चयमि मूंखे वञिणो आहे फटाफट हली आहियां हाँ एक्चुअली मुंहिंजो बि सेम हाल आहे ख़बर अथई घड़ी मां घड़ीअ खे ई पई निहारियां है तुंहिंजो वेट पई कयां अच्छा ही ॿुधाए कि तूं छा खाईंदे अरे तू जेको ठाही अरे न त बि ॿुधाए न छा खाईंदे अरे तू प्यार सां अगर मूंखे जहर बि ॾींदी त मां जहर बि खाई वठंदमि ओहो जहर जो खाराईंदमि कहिड़ी ॻाल्हि था कयो अच्छा एक कम कयूं हाँ हाणे कम कयूं था छा? ले खणूं था ठीकु आहे। फिल्म ॾिसंदासीं ओके ठीकु आहे हुन खां पोइ किथे ॿाहिरि रोटी खाई ईंदासीं ठीकु आहे डन 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 हल त मां तोखे बाज़ारि घुमायां ठीक है वो केड़ो गानो गाइंदा आहियो तव्हां किसी डिस्को में जाए जाए डिस्को में ना 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 हे ना अच्छा। असां सिंधी आहियूं न असां सिंधी गानो गाईंदासीं ठीकु आहे बढ़िया हो वारो आहे न हल त हलूं घुमण बाज़ार हल त हलू घुमण बाज़ार सैर करा तू घुमण बाज़ार से करायां तोखे मुंहिंजी सरकार हल त हलूं घुमण बाज़ार
हलू त हलू घुमण बाज़ार, अरे सैर करायां तोखे मुंहिंजी सरकार, हलू त हलू घुमण बाज़ार। हलू त हलू घुमण बाज़ार। शादी जे साल खां पोइ। अरे इहो त छॾ जानू, तूं ज़हर बि खाराए त खाई रखा। ॿुधाए हाणे ज़हर खाराईंदसि। पोइ वो खाईंदो? ॿुधाए शादीअ जे 2 सालनि खां पोइ सही नए महिमान जी वाह वाह। छा थींदो आहे, माउ पीउ पोइ लॻंदो आहे हा मुंहिंजे लाइ इहो ॿार ई सभु कुझु आहे, उन में लॻी वेंदो आहे। आहा, छा तयारियूं, छा तयारियूं। हा भाई मुंहिंजो ॿार अची वियो आहे। आहा अरे तुंहिंजो थोड़ी कमु कंदी मां पंहिंजे ॿार खे ॾिसंदमि ऐं इहा भाॼी वणे थी त खा। स्वाति समय ई मटिजी वियो। ॿुधाए किथे इश्क मोहब्बत आहा ऐं किथे बेकरारी, किथे इंतज़ारी। ऐं हाणे काथे आहे तूं? हाणे ॾिसूं हले ता। केरु आहे एॾो जोर सां? हाय भला केरु आहे? अरे मां आहियां। एतिरी देर खां खटखटाए ॿुधणो कोन थो अचे? हाँ तो बेबी की सुमारा पई न, पर तहां 5:30 ताजी ऑफिस छुटे थी पई, 7:30 अचे तो पिया था। बदला के किथे आव? कैसा आयो बुधायो? अरे कैसा हमेशा शक कंदी आई? अरे मां ऑफिस में हुअम, बैठो हूं, बॉस बैठो, ये के अची वञा ऑफिस। अरे कमाल थी करी। हुन खां पोइ वरी उतां निकतम, दोस्त यार सभिनि सां गॾु मिलंदो आहियां। हाँ हमने खबर है सब दोस्त यारन जी सब खबर आ। पी बा कैसा बैठा होता होते बस ऐसा खाई पी करे मां ते वेठी कम पे थी कया, बेबी पे थी संभाला सब माई किया छा? अरे तो केड़ो वेठी करी? तुम ही कमाए। गाल थी करी। अच्छा। वन चाय ठाए थी कप। नथी ठाया पे थके लाया मां। अजी थके लाई घर में और क्या ठाए करते जो हो? मुझे भी ठाए जो एक को। मां ठाए देगा। पियो छा? हंस पापड़ आज। न ठाई दस पापड़ भी मां। खणी के पैद वही रहंदा वरी ता। हां खणी वई गयो, खणी पापड़। न खणंदस। न खणी न झापड़। हां बाप रे हाणे जापड़ जी नौबत अची वई। अरे राम। हिकु त वेचारी सॼो ॾींहुं कमु करे, तुंहिंजा ॿार संभाले, वरी ॿारनि खे स्कूल मोकिले, तोखे लत लॻे वई दारू जी त तूं घर वारे खे झापड़ मारींदे। इहा का ॻाल्हि थी? अरे ॾिठो घणा हिक। इहो टाइम केतिरा साल लॻा? तव्हां त सभु अनुभवी आहियो, ॿुधाईंदो। अच्छा हिक ॻाल्हि, हणंदा बि आहिनि की न केवल ईअं ई? अरे ख़बर पई कुछ हण सभु माण्हू मर्द हर वक़्तु ख़राबु न हूंदा आहिनि। जोए जे झंझट न करे हुनखे ख़राबु कयो आहे त ख़राबु थोड़ी लिखिबो आहे। हाँ ऐं जेॾीमहिल शादी जा 25 साल थी वञनि समय ऐं वापसी। बसि पोइ त जॾहिं पाण में ॿुढा ॿुढी हूंदा आहिनि या थोरी बि अगरि कंहिंजी तबियत ख़राबु थिए, पंहिंजो ज़िमेदारियूं निभाए छॾियूं, पंहिंजे ॿारनि जी शादियूं कराए छॾियूं, उन खां पोइ ओल्ड एज ईंदी आहे त कीअं हिक ॿिए जी केयर कंदा आहिनि। जोए जा झंझट बाबा, 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 जोए जा झंझट बाबा। अरे अञा किथे थिया आहिनि? अरे अञा त ही ट्रेलर हो। अच्छा मतिलबु हाणे शादी जे 10 सालनि खां पोइ असां उहा हिस्ट्री ॾेखारींदासीं। बिल्कुल। स्वाति ये त चए तो पिक्चर अञा बाकी आहे। बाकी? मतिलबु असां सिर्फ़ु ट्रेलर हुयो। हाँ हाँ ओ त हाणे ॾिसूं पूरी पिक्चर। पहिरीं त अञा घणेई साम्हूं वेठा आहिनि, उन्हनि खां त पुछबो। इहे त तव्हां पंहिंजी ॿुधाई आहे, अञा ॿुधी किथे आहे? बिल्कुल ॿुधाए पंहिंजी बिल्कुल। झंझट बाबा, जोए जा 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 झंझट बाबा। वाह साईं वाह, ही थी शुरूआत। सभिनि खां पहिरीं त मां तव्हांजो स्वागत थो कयां। हिते घणेई पत्नी पीड़ित पति वेठा आहिनि जेके पंहिंजी पंहिंजी ज़ालुनि खे वठी हिते आया आहिनि। साईं तव्हांजे जज़्बे, तव्हांजे साहस खे, तव्हांजी हिम्मत खे मां सलाम थो कयां। तव्हांखे हींअर 15 अगस्त ते ज़रूरु अवार्ड त मिलंदो। अरे साईं केॾी वॾी ॻाल्हि आहे। हूअं त तव्हां सभिनि खे ख़बर आहे कि शादीअ खां पोइ शादीशुदा मर्द पंहिंजी ज़ाल जे साम्हूं 2 मिंट बि ॻाल्हाए न सघंदो आहे, 2 ॻाल्हियूं बि न करे सघंदो आहे। घणेई खिलनि पिए थी, शायदि सही थो चवां मां, हुननि जे साम्हूं बि न ॻाल्हाईंदा हूंदा भाई साहब जन, कोई ॻाल्हि कान्हे। पर साईं हिकु ॻाल्हि तव्हांखे ॿुधायांव कि शादीअ खां पोइ अगरि तव्हां ॾिसो कि कोई मतिलबु किथे बि तव्हां हिकु कोई ॾिसूं भाई हिकु कोई भाई आहे, उहो हीअं मोबाइल कन ते लॻाए करे बिल्कुलु चुपचाप कुझु हा
कुछ हूँ, हा भाव बिल्कुलु सपाट, कुछ चए नथो पर लॻो पियो आहे हा हा हूँ ही त तव्हां सम्झी वठिजो कि फ़ोन जे हुन तरफ़ हुन जी प्राण प्यारीअ जो फ़ोन हूंदुसि जेका हुनखे कड़वा वचन ॿुधाईंदी हूंदी। इन जो उलट ॾिसो, जाइफ़ान जो फ़ोन ईंदो न, अधु कलाक ही हू हा हा करे ॻाल्हाईंदी ऐं फ़ोन रखे छॾियईं, तव्हां सम्झी वठिजो कि ही को रॉन्ग नंबर हो। अगरि इहो हुनजी कंहिं प्यारी साहेड़ीअ जो हुजे हा या हुनजी प्राण प्यारी माता जो हुजे हा न, त ॿ कलाक त बिल्कुलु हा हा ही हू थिए हा। इन में विच विच में ईअं थिए हा, अरे भाई असांजो छा आहे मम्मी, हा असांखे छा करिणो आहे, अरे 4 माण्हू छा चवंदा, इन खां पोइ अच्छा हीअं कयो हाणे मां फ़ोन रखां थी, हा न बसि फ़ुर्सत मिले न, कमु मम्मी ॾाढो थो रहे ऐं फ़ुर्सत मिलंदी न इन खां पोइ तव्हांखे वरी कॉल कयां थी। साईं ॾिसो 2 कलाकनि खां पोइ बि फ़ुर्सत नथी मिले, इहो हाल आहे। ऐं इन खां पोइ हे ससु प्यारी अगरि किथे मिली वेंदी आहे न पार्टी शार्टी ते ऐं पुछंदी आहे, पुट मुंहिंजी धीअ तोखे ख़ुशि त रखे थी, सच थो ॿुधायां भाई साहब, तिरंगे जी कसम खाई थो चवां, बिल्कुलु वर्षूं हली वेंदियूं आहिनि, वर्षूं। अहिड़ी धीअ ॾिनई, मां त वधायो विझायो ऐं इन खां पोइ हाणे अहिड़ा ॾाढियूं ॻाल्हियूं थी करे, बाबा वापसि खणी वञ न, छो अॼायो असांजे नमक मतिलबु जख़्मनि ते नमक थी छिड़की। हूअं त साईं अॼुकल्ह ॾिठो वञे कि रोज़ु नवां ॾींहं पिया था अचनि। हाणे हींअर ई हफ़्तो 10 ॾींहं पहिरीं तव्हां ॾिठो हूंदो टेडी डे, प्रॉमिस डे, हा न, विच में त हिकु इमरान ख़ाशमी डे बि आयो हो। ऐं ॾिठो सभिनि खे ख़बर आहे साईं, मां नालो न वरितो इन करे, हा वैलेंटाइन डे, घणेई वीचारा हिते जेके वेठा आहिनि वढिजी विया हूंदा वैलेंटाइन डे ॾींहुं, छा चइनि। पर साईं शादीअ खां पोइ जेके हालात आहिनि उहे त आहिनि ई आहिनि, पर हाणे कुझु शुरूआत मूं सां बि थी आहे, तव्हांजे साम्हूं पेश आहे। पर साईं हिकु ॻाल्हि अथव कि शादीशुदा मर्द जेके निभाइनि था, निभाए चुका ऐं निभाइनि था, इन्हनि जो हिकु उपमा आहे कि साईं जंहिं निभाए वरिती उहे ज्ञानी ठही विया, जेके निभाइनि पिया था उहे वीचारा योगी आहिनि, ऐं जेके शादी करण जी सोचनि पिया था उन लाइ साईं मुंहिंजी आदरांजलि श्रद्धांजलि आहे, मां कुझु नथो चई सघां। ॿार पढ़ण जो टाइम अची वियो वरी, छा यार सभु उहो ई सम्झ में ई नथो अचे छा पढ़ूं। पर हाणे सुबुह थियो आहे त कुझु त करिणो आहे न। कुछ भी ना आया जी। अरे भाई मीना, ओ मीना छा है? छो तो प्यार अड़ी कयो वञी सुबुह सां? रड़ी छा? अखबार पे पढ़ा, पहिरियों दफ़ो तो तोखे मीना मीना करे कोटियो। हाँ छा कयां? सॼो ॾींहुं बस अखबार अखबार अखबार, अहिड़ो अखबार में ईंदो कहिड़ो आहे? अरे बाबा हाणे अखबार में छा अचे उहो ई त ॾिसां पियो न। हाँ सुबुह साण रड़ियूं वाका पेदी करे ठहे तो इहो नथी कयां मां तव्हांखे चवांगी घटि में घटि मां अखबार हुजां त घटि में घटि तव्हांजे हथ में तो हुजां। तूं अखबार हुजी तो मां तोखे रोज़ मटे सटे पढ़ा। हाँ बाक़ी बाक़ी हाँ हीअं कर, हाँ सुबुह थियो आहे पेपर त पढ़ण ॾिए न, हाँ कल मॉर्निंग वॉक ते था हलूं। मॉर्निंग वॉक ते छो हलां? छो मां तव्हांखे एॾी मोटी ॾेखारींदी आहियां छा? ठीक है, केॾी स्लिम ट्रिम लगी पई आहियो। अच्छा ठीक है, तू ना हल, मां तो वञा। ओ मां तो हलां, मां कीअं तो हलां? बाक़ी मूंखे पतो आहे तव्हां अकेला छो वेंदा आहियो। छो त गार्डन वञी करे छा कंदा आहियो? छा कंदो आहियां? आई टॉनिक वठंदा आहियो वञी करे? आई टॉनिक जेके न इहो मायूं एक्सरसाइज कंदियूं आहिनि, इहे हाँ। सभु कंदियूं आहिनि त छा कंदियूं आहिनि? अरे देवानी साहब रोज वेंदो आहे, जमतानी साहब रोज वेंदा आहिनि, जामनानी साहब रोज वेंदा आहिनि, घणेई वेठा आहिनि रोज वेंदा आहिनि। अरे त उहे बि त आई टॉनिक वठण वेंदा आहिनि। आई टॉनिक वठण? छा पतो? हलो ठीक आहे यार, मां बि नथो वञा, तूं बि न वञ, वियूं था घरी बस। हा वियूं था बसि हिते, भोंदू ठही करे वेठा हुजो, हेॾो पेट निकिरी आयो अथव। अरे कुछ एक्टिविटी कयो, कोई एक्सरसाइज कयो, हल थोड़ो फिट भी रहो। हलो भला हिते ई तो कया एक्सरसाइज। हाणे तू हीअं कर, बढ़िया चांहि ठाहे जैसा मन झूमण लगे, बदन नचण लगे, बस वाह। झूमण लगे, टमण लगे, भाई असां वटि मैं जो खीर ईंदो आहे, कोई नागिन जो खीर थोड़े ईंदो आहे। अच्छा चङो हेॾे ॿुधो, हाँ
अॼु न मां रोटी थी ठाहियां, तव्हांजी पसंदि थी ठाहियां थी। अच्छा ठाहे 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 छा खाईंदव? कढ़ी चांवर ठाहे खणी। मां कढ़ी चांवर बादी वारा खाधा न ॿुधायो मूंखे। हुनखां पोइ सॼो ॾींहुं पिया ढूंढ डांग कंदा रहंदव। छी। अच्छा छोला ठाहे। अरे छोला पेट में सूर कंदा आहिनि भाई। पेट में सूर कंदा आहिनि। साई भाॼी घणी ठाहे? साई भाॼी कल्ह खाधी न। अच्छा त हीअं कर भला पाव भाॼी ठाहे। पाव भाॼी नाश्ते में ठाहींदी आहे, मंझंदि जो ठाहींदी आहे छा? अच्छा अच्छा मंझंदि लाइ खपई तोखे कोई। अच्छा हीअं कर आलू पुलाव खणी ठाहे। अरे ये सुकी सुकी भाॼियूं त अंदरि ॿी बि हूंदा आहिनि भाई। अच्छा हा त पोइ हाणे तूं पंहिंजे हिसाब सां ई ठाहे न। ठाहियां? हा ॾिसो ॿ ऑप्शन अथव। छा? ठीकु आहे, हिकु त मां दाल चांवर थी ठाहियां। अच्छा हिन में ॿ ऑप्शन कहिड़ा थिया? दाल ऐं चांवर ई थिया। हा हा यानी अगर वो खाना है तो खाओ, न तो हवा खाओ। हाँ? हाँ। अच्छा ठीक है मां हला तो ऑफिस। ठीक ओ ऑफिस काथे था वञो? छो? ऑफिस वञो था तो मूंखे 10,000 रुपया ॾींदा वञो। 10,000 उहे छाजे लाइ? छाजे लाइ? भाई मुंहिंजो कॉस्मेटिक ख़त्म थी वियो आहे। कॉस्मेटिक? हाँ क्रीम पाउडर लिपस्टिक हे सभु मूंखे वठिणो आहे भाई। हिननि लाइ 10,000 रुपया नंढी नंढी शयुनि लाइ? अरे तोखे पैसनि जी न अकुल जी ज़रूरत आहे, अकुल जी। अकुल जी ज़रूरत आहे? हाँ अरे अकुल जी तव्हांखे ज़रूरत आहे, जंहिं वटि जेको हूंदो उहो त वठंदसि न। तब अकुल बि कान्हे मूं में। हल ठीकु आहे भला ऑफिस वञा बस घर छॾियां? हाँ ऑफिस हली वञो लेकिन हिकु मिंट हेॾो ॿुधो। छा? उहो साम्हूं हिंगो राणी रहंदो आहे न? हा 5 मिंट मुंहिंजे घर थींदा वञो न। छो सुबुह साण हुन वटि छो वञा? अरे हुन वीचारी जी सां ज़ाल गुज़ारे वई अथसि। ज़ाल गुज़ारे वई? अॼु सुबुह साण वञिबो आहे छा बचाणी ॾियण? अरे वञो थी अचो। न न यार मूंखे सुबुह साण अहिड़ा कम न ॿुधाईंदी कर। 5 मिंट थी अचो। हिंगो राणी? हाँ अरे जेके पासे में रहंदा आहिनि पंहिंजे। अरे हुन ई त 3 ज़ाल गुज़ारे वई आहे। 3 ज़ाल गुज़ारे वई आहे त 3 ज़ाल छा मरंदी न आहे छा? अरे मरंदी आहे पर मां हाणे त बिल्कुलु न वेंदुसि। छो? अरे हुन वीचारे मूंखे 3 दफ़ा घुरायो। हाँ ऐं मां एॾो बदनसीब अहिड़े मौक़े ते हिकु दफ़ो न घुराए सघियो आहियां। फालतू ॻाल्हियूं कंदा आहियो अॼुकल्ह। अरे छा फालतू ॻाल्हि आहे? बाक़ी हाँ? छा? अच्छा तूं ईअं कर हरिओम जो बाबा हरिओम हरिओम ब्राह्मण देवता आयो आहे कुछ दान दक्षिणा वक्षिणा खणी अचो। अरे भाई उमा से वठियां को अटो वटो खणी अच। अरे छाजो अटो वटो? अटो कटो लॻो पियो आहे, अटो ॾे करे थो हल कमाए करे खा। मूंखे पहिरियों ई ख़बर ई नेट हूंदो ई कोन्हे, सॼो मुंहं ते थपे वेठी आहे। अरे यार यार साईं महाराज मूंखे त तोते तरस थो अचे, तोते तुंहिंजी क़िस्मत ते। छो? भेणा जीवन वेंदे ईअं ई अजायो। अच्छा जीवन वेंदे ईअं ई अजायो, तुंहिंजे मथां बि अची चुड़ैल जो सायो। हाँ खबरदार खबरदार जो तव्हां अहिड़ी ॻाल्हियूं कयूं। सच थो चवें। मां कुझु बि चई छॾियां पर कोई मुंहिंजी ज़ाल लाइ ईअं चए मां बर्दाश्त नथो करे सघां। भाई मां सच चयो बाबा। बाबा तव्हां हलो। अरे निकिरो। अरे दान दक्षिणा। अरे दान अरे दक्षिणा। दान जी ऐसी तैसी ॻाल्हियूं पिया कर चुड़ैल चाहिए तोखे। अरे अरे पर तूं चिंता न कर लड़का ॾिना मां। मीनू ओ मीनू काथे आई आही न? भाभी भाभी सुबुह साण अरे छा आहे न सुबुह उथियमि चांहि जी इच्छा पई थिए त हे विया ठाहिण, मां त ठाहींदी कान आहियां। अच्छा। त छा थियो ॾिठो की खंडु कान्हे ओह। त मां चयमि हाणे तव्हां वटि खंडु थी वठी वञा। अरे अच्छा पर भाभी हाँ? तव्हांखे भला खंड जी कहिड़ी ज़रूरत? छो तव्हां भला? हूअं ई एॾा मिठा आहियो। हाँ ईअं करे कोप न ईअं आंगुर घुराए घुमायो आहे थी वञा मिठो। कहिड़ी ॻाल्हि था कयो भाभी? भाभी भाभी आई आहे भाभी 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 आई आहे? हाँ, अरे भाभी तव्हांखे ॾिसी सच में एॾो दिलि बाग बाग थी वेंदो आहे। अच्छा। अॼु मुंहिंजो ॾींहुं पक ॾिसजो केॾो सुठो वेंदो। सिख हाय कुझु हाय। भाभीअ खां सिख। सब सिखा दी और मां आंधी न आहियां। भाभी आई आहे हेॾे थियो। तूं हिते छो आई आहीं? अरे ॿुधाए न खंडु वठण आई आहियां, हे पिया चांहि ठाहिनि। हे पिया चांहि ठाहिनि त हिते खंडु छो वठणी? अरे त खंडु कान हुई न त छा फिकी चांहि पीऊं? और शुगर थोड़ी न असांखे। खंडु खपई न? हा। ठीकु आहे मां वठी थी अचां, ॾेई थी वञां तोखे। अच्छा तूं ईंदी आहे? ईंदी आहे पक? हल ठीकु आहे। खंडु मां खणी थी अचां। हा। ईअं कर आयोडेक्स कढी करे रख। आयोडेक्स छो कंहिंखे धक लॻाइनि? लॻाइणा आहिनि हाणे लॻणा आहिनि। मां त हला बाबा। अरे भाई साहब जी मुंहिंजे मुड़ुस जो थी वियो ट्रांसफर ॿाहिरि, अटो त पियारे रहियो कणिक। हाँ अरे मां ॿुधो सभु जा कम कंदा आहियो। हाँ ठीक है भाभी। हाँ, हलो, अचो, हलो अचो। हलो हलो हैं केॾे था वञो? अरे भेण छा आहे अटो ख़तम थी वियो त भाई साहब ॿुधो सभु जा कम कंदा आहिनि, मुंहिंजो बि करे छा। करे छा? पंहिंजे घर जो कॾहिं पीआयो अथव अटो? पाड़े वारनि जा अटा थो पीआए वञे। अरे मोरे वदे रगल भाई साहब।
वरी छा थियो यार, वरी छा थियो? यार ओचितो महिमान घर अची विया आहिनि। अच्छा, टेंशन थी वियो आहे। छा टेंशन आहे? अरे यार असांखे यार खट खपंदी हुई हिकिड़ी। खट? हा यार भाऊ माफ़ कजो, असां वटि त ॿई आहिनि। ॿई आहिनि? हा, हिक ते यार मां ऐं मुंहिंजो पीउ सुम्हंदो आहे ऐं ॿिए ते मुंहिंजी ज़ाल ऐं मुंहिंजी मां सुम्हंदी आहे। यार भाऊ ये कमाल है। भाऊ खट ॾियणी हुजे ॾे, न ॾियणी हुजे न ॾे, पर घटि में घटि सुम्हण त सही सां कयो। वाह यार। खैर छॾ यार, वो यार मूंखे इस्त्री बि खपंदी हुई। हा आहे न? हा इस्त्री आहे। हा वॾी खणी हीअ आहे न? अरे ना बाक़ी अरे जेका झटका हणंदी आहे। अरे ॾाढा झटका हणंदी आहे। अरे न जेका करंट हणंदी। अरे खोड़ करंट हणंदी आहे। हा न भाऊ भाऊ न हे न वठी वञ भाऊ। अरे फ्री में न। अरे इहा आहे न असांजा पाड़े वारा। अंकल हरिओम अंकल हरिओम हरिओम पुट अंकल हरिओम पुट हरिओम पुट सदा जीअं सदा जीअं ख़ुशि रहे। अंकल मूंखे शादी करणी आहे, मूंखे शादी करणी आहे अंकल। चंडो छा थो चए? मां परेशान लॻो पियो आहियां की चए तूं साईं शादी करणी पुट छो करणी आहे? अंकल तव्हां मुंहिंजे पापा जा सुठा दोस्त आहियो, तव्हां मुंहिंजी शादी न कराईंदा। अंकल मूंखे शादी करणी आहे, शादी करणी आहे अंकल, मूंखे शादी पुट करणी ही आहे, छॾियो मई। मूंखे शादी करायो। अच्छा पुट हिकु ॻाल्हि ॿुधाए जी तोखे ख़बर आहे जी हे कार्ड ते छोकिरे जे नाले जे अॻियां ही ची छा लिखियलु हूंदो आहे? जी लिखियलु त हूंदो आहे, पर छो लिखियलु हूंदो? चिंता कयो, चिंता कयो। हा हा रहे दे, चिंता कर। न अंकल तॾहिं मूंखे शादी करणी आहे। छोकिरीअ जे साम्हूं इहे 100 का छो लिखियलु हूंदी आहे? 100 का लिखियलु त हूंदो, पर छो लिखियलु हूंदो आहे? 100 का यानी सभु चिंताउनि खां परिपूर्ण है कंप्लीट। सच्ची? हा अच्छा अंकल तॾहिं मूंखे शादी करणी अरे आहे। बी वञा सम्झाई नथो यार, सम्झाई नथो। तूं हिकु ॻाल्हि ॿुधाए, हा हे बारात निकिरंदी आहे हा की डीजे जोर जोर सां छो वॼंदा आहिनि? हाँ डीजे हाँ। डीजे वॼंदो मस्त, मूंखे डांस बि ॾाढी सुठी ईंदी आहे अंकल। अच्छा हाँ ख़बर अथई छो? वॼंदो आहे? अरे जेको घोट आहे न उहो सोचे सम्झे ई न सघे की हुन सां छा छा ताज़ियूं थियण वारियूं आहिनि बाबा। हैं? हा लेकिन तॾहिं मूंखे शादी करणी आहे, मूंखे शादी करणी आहे। यार सम्झ में नथो अचे। अच्छा हिकु ॻाल्हि ॿी ॿुधाए, हाँ पुछो। हे मुंहं ते जेको ही रुमाल रखंदा आहिनि ख़बर अथई छो? रखंदा त आहिनि, पर छो रखंदा आहिनि? पुट अॼु तुंहिंजो इहो आख़िरी ॾींहुं आहे, बसि हाणे ॻाल्हाइणो कान अथई। अच्छा तो शादी कई आहे ऐं हिनखे मना थो करी? ॿियो छा कयांसि? छो? अरे तो लड्डू खाधो, तूं मज़ा वठी वेठो, हुन लड्डू न खाए, हो बि त चखे न। चखणो अथई पुट? चखणो छो अंकल? तव्हां चखियो, मां न चखिया। वाकई चखणो आहे, वाकई चखणो आहे। पुट ॿुधणो ई अथई, हाणे मां छा थो चई सघां? हा न न पर जॾहिं तो शादी कई त हिनखे छो थो? अरे त मूंखे को ॿुधाइण वारो कान हो बाबा, मां त हिनखे ॿुधाइण वारो आहियां न। तोखे बि ॿुधाइण वारा मिला हूंदा, एॾा दुखी माण्हू वेठा अथई, पुछी अची वञ। तव्हां केरु ॿुधायो मूंखे कीअं चयो? शादी करणी आहे, मूंखे शादी करणी आहे। हाणे रहण मूंखे शादी करणी आहे, तव्हां मुंहिंजी शादी करायो। तुंहिंजे पुट क़िस्मत में लिखियलु आहे तूं हमेशा ख़ुशि रहंदे, छो तूं हिन नज़ाबनि में पई? अरे ॿुध तूं बाबा खे ॾेखार। अरे बाबा हुन हिकिड़ो जेको हथ मथे ॾिसंदो, ऐं स्वाति उहो बि चईंदा आहिनि न, हे लॾूं त जेको खाए उहो बि पछताए, ऐं जेको न खाए उहो बि पछताए। हिन खाई करे पछताए न। करे पछताए न। हाँ मूंखे खाइणो आहे लड्डू, मूंखे खाइणो आहे। जो जा झंझट में सणा दस। बाबा हाणे तूं सो। झंझट बाबा ॿियो सहजान, ॿियो सहजान। अच्छा पुछो न हेॾा। अरे किटी पार्टी है घर में। सुठी तरह सफाई करो, सुठी तरह, सुठी तरह। सुठी तरह सफाई करो भाई, मुझे सारी ॾिसंदी हुन सुठो बंगलो आहे। उहो ई त कयां पियो थो मरदी। ऐं ॿुधो हा सब हा 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 सफाई कांच वांच साफ़ हुअण खपनि। हा 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 आई गई। अरे न तखण न कर, पहले सफाई कर। हा 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 अरे छो तो हट जल्दी और सफाई करे, सुठा कपड़ा पाए, छा चनी मुर्स दस या नौकर दस? कपड़ा आन छा पाए? न न सुठा सुठा कपड़ा पाए। देर थी गया। अरे अच्छी में मेरी साड़ी। अरे अच्छा 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 हेलो, हाउ आर यू? अच्छा ये बताओ तव्हांजी देर छो लॻाई अचण में? अरे भाई असां सभिनी 3 कलाक ब्यूटी पार्लर में लॻाया आहिनि, अलॻि अलॻि। इहो सुठो कयव, अलॻि अलॻि ब्यूटी पार्लर में हो, अलॻि अलॻि संभलिया, न त मुंहिंजी किटी पार्टी कैंसिल थी वञे। आहे की न? अच्छा हो का नाई फदकड़ी पिंकी पिंकी हाँ, पिंकी अचनी हाँ जो हाँ हाँ अरे फोन तो लगाया
लगायास हाँ फोन हेलो लगाई हाँ स्वाति अरे कितनी आई तू किथे रही वई है अरे बस अच्छी हम गेट ते ही आई अच्छी अरे अच्छी गाड़ी मॉडल टाइप ड्रेस पाई थी अरे मुंहिंजे घोट खे चमस गाड़ी साड़ी प्रेस करे रख जा किटी में पाए वेंदा साड़े छॾी मां बि सॼी रात सॼे घर जा कपड़ा प्रेस कराया मांस सत्तो के होशियार भई होशियार हिकिड़ी ॻाल्हि तो ॿुधाए तुंहिंजी शादी के केतिरा महीना थिया अथई 4 महीना तॾहिं त कुल काम अथसि मां त भई 2 महीननि में सभु कुझु सेखारे छॾियो हुयो हाँ तो एक महीने में ट्रेन करे सको मां त 15 ॾींहंनि अरे अरे स्वाति अब तो तू अरे मूंखे ज़रूरत ई कान पई अरे पाड़े वारे सां रिश्तो हलियो मुंहिंजे माइटनि खे छोकिरो वणंदो मां छा कयो हिकु ॾींहुं मुंहिंजे घर माई कान आई त ॾिसण वियमि हिन जे घर माई आई आहे ॾिसां पई त मुंहिंजो मुड़ुसु बासण पियो मले त मूंखे लॻो कि घर पहुची मुंहिंजो उहो ई संभालींदो स्वाति ॾिसो हिन जे घर में साफ़ लॻो पियो आहे न स्वाति ये नौकरी कंदो अथई न तुंहिंजो सभु कमु भाई ॾिस अमिताभ बच्चन अरे छॾ यार अमिताभ बच्चन तूं त छा कर हिन जो भाउ भाइटो जेको बि हुजे न मूंखे वठी जे मां त लाइन तूं रखंदी वई आहे ॾाढो बाबा भाटे तो काने को तो एक गाल तो मां आया ना चुप कर सभई छो ए मुंहिंजा गुस्सा चुप करे पियो अब जा मोड़ कपड़ा मटे छो हां मटे तो ताम लगी भई आ मां बि पंहिंजे घोट खे तव्हां वटि मोकिलींदमि ट्रेन करण लाइ न हाँ अरे घोट जैसे करे सड़न की हिन वटि मोकिलीस घोट खे उहा ट्रेन थी वेंदा ॾाढी जोर लगी पई आहे माई त इहे हुआ जोइ जा झंझट तव्हां ॾिठा जोइ जा झंझट ख़बर अथव अगरि माई छा सोचींदी आहे यदि हुनखे मुड़ुसु चेंज करण लाइ मिले कंहिंजो मुड़ुसु गुम थी वञे अरे सरिता हाँ ख़बर अथई मुंहिंजो मुड़ुसु ज्ञान जे प्रोग्राम में वियो हाँ हींअर सफ़ाई पियो करे वञे अलाए किथां गायब थी वियो अरे तुंहिंजो घोट अथई अहिड़ो कंहिं सुंदर छोकिरीअ खे ॾिठो नी पुठियां हाणे मुंहिंजे मुड़ुस जे कैरेक्टर ते न वञ तोखे चवां मुंहिंजो मुड़ुसु ॻोल्हे हेॾा होॾा ॾिस त तूं कैरेक्टर ते वञ अरे त ॾिस न हिते किथे वेठो हूंदो हू ॾिसो कुंड में हुते वेठो अथई जा अरे ॿुढो भाई हल अरे बाबा अरे इंस्पेक्टर अरे हिन खे रिपोर्ट लिखाइणी आहे मुंहिंजो मुड़ुसु छा ज्ञान जे प्रोग्राम में आयो न त ॾिसण कान थो अचे गुम थी वियो आहे तो माता है ओए आज ही करते हैं रिपोर्ट लिख लिख रिपोर्ट हां अब क्यों मैं डिसल में मुंहिंजो मुड़ुसु अमिताभ बच्चन वांगुरु लंबो सलमान खान वांगुरु बॉडी बिल्डर आमिर खान वांगुरु स्मार्ट अंबानी वांगुरु मालदार ऐं ॿुध उनजे ॿिन्ही हथनि जी 10 नांगुरनि में हीरनि जूं मुंडियूं अथसि ऐं होंडा सिटी में घुमंदो आहे छा हे छो पुछियो करी चल क्यों ये छा पे लिखाई रिपोर्ट ढिमटड़ो कारो सन्नो ऐं 10 अंगूठियूं वाच त अथसि कोन ऐं होंडा सिटी में घुमंदो आहे स्कूटर पुराणो अलाए कहिड़ो लैम्ब्रेटा खणी घुमंदो आहे छा पे लिखाई चल चुप कर चुप जेको गुम थी वियो आहे उहो त ठीकु आहे हाणे घटि में घटि ॻोल्हे तो इंस्पेक्टर सुठो त ॻोल्हे हलो तोभा आहे तोभा भाऊ ही जोक ते तव्हां लाइ घणी दफ़ो ॿुधो ऐं तव्हांखे अॼु बि हिन जोक ते खिलाई पर ॾिसूं था यदि इहो ई सेम ऑप्शन मर्दनि खे मिले घोटनि खे मिले त उन्हनि जो छा वीचारो आहे अचो अरे सॉरी हाय यार तू उता ज्ञान जंदाणी है ना हां तुझो कपड़े जो दुकान आनी मार्केट में हां हिते छपे तो दिखा जनी अरे यार कमाल लग रही यार हां हली किसी करे कौन तो हली सकी जा अरे अंदो भैया यार मां तो सिद्धो वाला पे ना कोई चकराए मुसा अरे एक वही परेशान लगो पे है अच्छा बता परेशान छो थी यार अरे यार दुकान चले आ महीने करे अरे ना यार वो तो छटो ना होता है निकल छट जो इते यार विंदो ने नाटक हो नाटक होई हां नाटक का भैया अरे नाटक करण कोन पांच जाल के बैठी हम नाटक देखण लाए पांजी जाला के बैठी नहीं हां अरे यार जाला की जोड़ी नहीं अरे यार कमाल हो गई यार जानकारी नहीं अरे कोई टेंशन में यार जाल गुम थी रही है जाला गुमती हाँ। अरे ये चवने यार कमाल हो गई ये तो छुट्टी गाला जाला गुमती आराम दे ना मां वाह 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 अब बुलाए तू परेशान तो पे लगी अरे यार जी जाला गुमती आ यार एक पर तुझी जाला हुई कि हैराज हाँ। तुझी जाला लगनी क्यों यार हां ऐश्वर्या राय वो सुंदर ओ बेटी ने कहा लंबी लंबी काजल और टक्कियों वाह आज जो लोग खिलती हुई ना हाँ। तो प्रीति जितना हो रही है तुम पैरास वाह वेरी ऐ तुझी अरे मुझे तो यार ये हाँ। ये हां अरे छड़े यार मुझे जाला के छड़ हाँ। ढूंढ पाए हाँ।
आज तुझी बाई मेरी घरे तुझी जाला केता कोली जोयजा झंझट बाबा जोयजा झंझट जोयजा झंझट बाबा जोयजा झंझट त हे आ मर्दन जो जज्बो असांखे लेडीज़ खे जेको बि मर्द मिलंदो आहे उनखे असां स्वीकार कंदा आहियूं। अरे स्वीकार सां गॾु असां सॼी ज़िंदगी पूजा पाठ व्रत सभु असां हुनजी लंबी आयु लाइ कंदा आहियूं। ऐं असांजो पति असांजे लाइ परमेश्वर हूंदो आहे। भाई मूंखे त जेको मिलियो आहे न मां उन्ही में ई ख़ुशि आहियां। माई सुबुह जो उथे थी है घर जो सॼो कमु थी करे सॼो घर थी संभाले वरी शाम जो घोट जॾहिं ऑफिस या दुकान खां थो अचे त हुनजी बि सेवा थी करे ॿारनि जी बि सेवा थी करे। इहो त कुझु बि न आहे। पंहिंजो घर छॾे करे पंहिंजो नालो मटे करे न नए घर में थी अचे ऐं सभिनी खे प्यार सां पंहिंजो थी ठाहे। ऐं इहो ई न उन घर खे स्वर्ग बि हिकु माई ई ठाहींदी आहे। ऐं चईंदा आहिनि न जंहिं घर में हुनजी डोली उथी आहे उतां ई हुनजी अर्थी निकिरंदी। इहो ई माई जो स्वभाव आहे। ऐं ख़बर अथव माई पंहिंजी उमिरि छो न ॿुधाईंदी आहे या को मर्द हुनखां हुनजी उमिरि छो न पुछंदो आहे। छो जे करे माई कॾहिं पंहिंजे लाइ कान जींदी आहे, उहो पंहिंजे परिवार लाइ जींदी आहे, पंहिंजे ॿारनि लाइ जींदी आहे, पंहिंजे पतीअ लाइ ऐं ससु सहुरे लाइ। ऐं ख़बर अथव हस्बैंड पंहिंजी सैलरी छो न ॿुधाईंदो आहे? छो जे करे उहो पंहिंजे लाइ न कमाईंदो आहे, पूरे परिवार लाइ कमाईंदो आहे, माउ पीउ लाइ, ॿारनि लाइ, पतीअ लाइ। सोचो पति पत्नी या ज़ाल मुड़ुस स्कूटर जा न पई आहिनि। अगरि हिकिड़ो बि पयो डिस थी वञे त फैमिली डामाडोल थी वेंदी आहे। ॿिन्हिनि खे सामंजस्य ठाहे हैप्पी फैमिली ठाहिणो पवंदो आहे। ऐं असांजी भारतीय संस्कृति बि इहा ई आहे कि पति पत्नी मिली करे बढ़िया घर हलाईंदा आहिनि तॾहिं हैप्पी फैमिली कहलाईंदा आहिनि। आहे की न? भले केतिरा बि झंझट हुजनि पर ज़ाल मुड़ुस हिकु ई हूंदा आहिनि। पर साईं वरी बि हिकु फार्मूलो मूंखे मिलियो आहे तव्हांखे ॿुधायां। ज़ालुनि खे केतिरो बि ख़ुशि कयो पर हुन लाइ हिकु आरती आहे। अगर तव्हां इजाज़त ॾियो त पढ़ा। मूंखे ॾाढो फ़ाइदो मिलियो आहे। टाइम कहिड़ो बि जेको तव्हांखे सूटेबल हुजे जॾहिं तव्हां ते मुसीबत अचे भले पढ़ी वठो। मां पढ़ां? हा हा बिल्कुलु ठीकु आहे। अचु मुंहिंजी वारी। साईं स्टार्ट आहे। हिन जी कॉपी मिली वेंदी तव्हांखे, वठी वठिजो न त व्हाट्सअप ते सर्कुलेट कंदुसि। ओम जय जाल राणी प्यारी जय जाल राणी तुझी दया दृष्टि सां तुझी दया दृष्टि सां मिले रोटी पाणी। ओम जय जाल राणी गह गठा ऐं वगा तोखे ॾाढा वणनि ओ प्यारी तोखे ॾाढा वणनि। बिल चुकाए हिन सब जा बिल चुकाए हिन सब जा खीसा खाली थियनि। ओम जय जाल राणी तूं आ घर जी राणी मां चाकर तुंहिंजो हो राणी मां चाकर तुंहिंजो। जियां तूं मूंखे नचाई जियां तूं मूंखे नचाई नचां मां जियां भोलो। ओम जय जाल राणी तुंहिंजी कृपा साईं ॿार मुंहिंजा पलजनि हो राणी ॿार मुंहिंजा पलजनि। परमिशन सां तुंहिंजी परमिशन सां तुंहिंजी मिट माइट मिलनि। ओम जय जाल राणी जय जाल राणी ओ प्यारी जय जाल राणी तुझी दया दृष्टि सां तुझी दया दृष्टि सां मिल रोटी पाणी। ओम जय जाल राणी। चओ साईं जय जाल राणीअ जी राणीअ जी राणीअ जी। जीवन ईअं ई बीतजी वेंदो आहे ॿारनि खे वॾो कंदे पढ़ाईंदे लिखाईंदे ससु सहुरे जी सेवा कंदे कंदे। पर जॾहिं बुढ़ापो ईंदो आहे त
तॾहिं पति पत्नी हिक ॿिए जा सहारा हूंदा आहिनि की न हूंदा आहिनि? हूंदा आहिनि, हा त चयो। हाणे उहो बि दृश्य ॾिसूं कि पति पत्नी कीअं हिक ॿिए जा सहारा हूंदा आहिनि। अचो त उहो बि दृश्य ॾिसूं। ॾाढो जेल में सूर थी बीठो आराम सां। अरे तूं पंहिंजो ख़्यालु रखंदी कर, छा कयां? एतिरो कमु न कंदी कर। केरु कंदो? गोरी वरिती तो गोरी? तव्हां गोरी वठी आया? हा हा मां वठी आहियां। हा हा गोरी वठी न? तव्हां पंहिंजे लाइ बि वठी आया? हा 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 हाणे हिकु कमु कंदासीं, सुभाणे हिते योगा क्लास आहे, पाण ॿई गॾु हलंदासीं, हा न? तूं बि मूंसां गॾु हलिजे। सही था चओ। हाणे असांखे हिक ॿिए जो ख़्यालु रखिणो आहे, वरी असां उहा ई पंहिंजी ज़िंदगी जीअंदासीं। चवंदा आहिनि हम दो हमारे दो, आखिरी में हम दो। सही थी चई। हलो चाय मतलब हलो 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 चाय भी संभाले संभाले हल हल। तेंजी दया दृष्टि सां मिले रोटी पाणी। ओम जय ज़ाल राणी। भाई ज़ोरदार ताड़ियूं सॼी कलाकार टीम लाइ। जोए जा झंझट ॾिसी तव्हां मज़ो त माणियो, गॾु गॾु कुझु प्रैक्टिकल पंहिंजी पंहिंजी ॻाल्हियूं, पंहिंजे पंहिंजे घर जे अंदरि जेके ॻाल्हियूं थींदियूं आहिनि असांजे पाण में, उहे सभु बि तव्हांखे यादि ईंदियूं हूंदियूं। ऐं जेके गॾु जोड़े सां आया आहिनि उहे ज़रूरु हिक ॿिए खे